नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु मां तव्हांखे बसंत पंचमी जी महिमा ऐं पूजा विधि ॿुधाईंदसि। माघ महीने जी चंड खां पोइ पवण वारी पंचमी तिथीअ ते बसंत पंचमी जो त्योहारु मल्हायो वेंदो आहे ऐं हिन खे ऋषि पंचमी बि चइबो आहे। जीअं त 6 मौसम हूंदा आहिनि ऐं हुननि मौसम जो राजा बसंत आहे, त बसंत ऋतु जे स्वागत जी ख़ुशीअ में बसंत पंचमी जो त्योहारु मल्हायो वेंदो आहे। ऐं बसंत ऋतु अचण सां प्रकृति जे हर हंधि आनंद जो वातावरण छाइजी वेंदो आहे। गुलनि ते बहारी अची वेंदी आहे, खेतनि में सोन यानी सरसों लहराईंदी आहे, अंब जे वणनि ते बि अंबनि जा गुल अची वेंदा आहिनि। मतिलब कि हर तरफ़ बहारीअ जो मौसम हूंदो आहे। धरती जो कण कण खिली वेंदो आहे ऐं मनुष्य त छा पशु पक्षी बि आनंद ऐं उल्लास सां भरिजी वेंदा आहिनि। कवियुनि ऐं गीतकारनि पंहिंजी रचनाउनि में बसंत ऋतु जो तमामु ख़ूबसूरत वर्णन कयो आहे ऐं स्वास्थ्य जी दृष्टि सां बि इहा बसंत जी ऋतु तमामु उत्तम आहे। पुराणनि जे अनुसार पंचमी तिथि ते देवी सरस्वती जी जयंती मल्हाई वेंदी आहे। हिन ॾींहुं मां सरस्वती जो जनम ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं मां सरस्वती जी विशेष पूजन थींदो आहे। हिन जी कथा ईअं आहे कि जॾहिं ब्रह्मा जी सृष्टि जी रचना कई त हुननि खे कुझु कमी लॻी, तॾहिं भॻवानु नारायण खे यादि करे धरतीअ जे जल जा छंडा विधऊं त हुन मां सरस्वती जो जनम थियो ऐं माता सॼी सृष्टिअ खे वाणी ॾिनी ऐं वाणी अचण सां पक्षी चहकण लॻा, नदी कलकल जी ध्वनि करण लॻी। मतिलबु हर प्राणी में हिकु नई चेतना जागृत थी वई। त तॾहिं सां ई बसंत पंचमी जे ॾींहुं माता सरस्वती जो जनम ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। त जीअं वापारी ॾियारी में भई खाते जी पूॼा कंदा आहिनि ऐं सैनिक दशहरे में पंहिंजे शस्त्रनि जी पूॼा कंदा आहिनि, उअं ई साॻे नमूने विद्वान, कलाकार, नृत्य, गायक, लेखक सभई हिन ॾींहं ते मां सरस्वती जी पूॼा ऐं वंदना कंदा आहिनि। छो त माता सरस्वती संगीत विद्या ऐं बुद्धीअ जी देवी आहिनि। महामुख चवण वारो कालीदास बि माता जी कृपा सां महाकवि कालीदास थी प्रसिद्ध थियो आहे। ऐं हिकिड़ी ॿी कथा ईअं बि आहे कि हिन ॾींहुं भॻवानु राम शबरी जे आश्रम में पहुता हुआ त अॼु बि वनवासी हुन शिला जी पूॼा कंदा आहिनि ऐं बसंत पंचमी जो त्योहारु मल्हाईंदा आहिनि। हिन ॾींहुं पूॼा कीअं कजे? हिन ॾींहुं सुबुह जो नदी में सनान जो महत्व आहे। सुबुह जो उथी करे हिन ॾींहुं विशेष रूप सां पीला वस्त्र धारण कबा आहिनि ऐं माता जी सरस्वती जी प्रतिमा जे अॻियां घीअ जो ॾीओ ॿारे पीले गुलनि सां ऐं पीली वस्तुनि सां माता जी पूॼा कबी आहे। सरस्वती मंत्र चइबो आहे, सरस्वती स्त्रोत जो पाठ कबो आहे ऐं पूॼा में विद्यार्थी पंहिंजी पुस्तक या कलाकार वाद यंत्रनि जो पंहिंजो पूॼा कंदा आहिनि ऐं आध्यात्मिक रस्ते ते हलण वारा आध्यात्मिक पंहिंजे पुस्तकनि जी पूॼा कंदा आहिनि। जीअं गीता भागवत जी हिन ॾींहुं पूॼा करे सघिबी आहे ऐं माता खे केसर वारी खीर या ताइरी पीली जो भोग लॻाइबो आहे ऐं भोग लॻाए पोइ न्याणी खे ॾिबो आहे। मां बि पंहिंजे स्कूल जे ॾींहंनि सां ई बसंत पंचमीअ ते माता जी पूॼा आरती ऐं माता जी चालीसा ज़रूरु पढ़ंदी आहियां ऐं हिन ॾींहुं पूॼा जो बि विशेष दान आहे। बसंत पंचमी ते अन्न वस्त्र सां गॾु ग़रीब ॿारनि खे शिक्षा जी शयूं यानी पुस्तक, पेंसिल वग़ैरह दान कजे या पीलो वस्त्र या पीलो रुमाल दान करे सघिबो आहे। ॿियो न त तव्हां सरस्वती माता जे अॻियां हिकु ॾीओ ज़रूरु ॿारिजे ऐं माता खे सद्बुद्धि जी प्रार्थना कजे। त इहा हुई बसंत पंचमी जी पूॼा। तव्हांखे कीअं लॻी? अगरि वणी त लाइक कंदा ऐं शेयर कंदा। वरी मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।